दोस्तों जो असांजो मौज़ू आहे त पढ़ाई कीअं कजे, किताब पढ़िजे कीअं, मुतालो कीअं करणु खपे। छाकाणि त इहो सम्झणु खपे त पढ़णु हिकिड़ो फ़न आहे, हिकिड़ो आर्ट आहे, हिकु स्किल आहे। ऐं जेकॾहिं उहो असांखे स्किल ॾांहुं नथो अचे त नतीजे तौर ते असांजे पढ़ण जेको लाभ हासिलु न मिली सघंदो आहे। सभ खां पहिरियां त पढ़ण खां अॻु में कुझु ॻाल्हियुनि जी तयारी करणी पवंदी आहे माण्हूअ खे। मिसाल तौर ते जिते माण्हू पढ़े थो त पहिरियों उन जॻह जी चूंड बहितर करणु खपे। मिसाल तौर ते गरम जॻह या सर्द जॻह, मौसम जे हिसाब सां उन जॻह जी चूंड करणु खपे माण्हूअ खे। ऐं ॿियो ॾिसे त किथे गोड़ त न आहे, गोड़ ऐं शोर जी हालत में बि माण्हू जी पढ़ाई जेकी आहे उहा बहितर न थी सघंदी आहे। उन खां पोइ टेबल कुर्सीअ जो बंदोबस्तु हुजणु खपे त जीअं टेबल हूंदी ऐं कुर्सी हूंदी त माण्हू स्ट्रेट नमूने सां सिधे नमूने सां पढ़ंदो त उहो वधीक उनखे शीघ्र हाफ़िज़ में वेहंदियूं। वेहण जो अंदाज़ माण्हूअ खे ख़ुदि पढ़ाई जे हवाले सां फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। मिसाल तौर ते घणा माण्हू सुम्ही पढ़ंदा आहिनि। सुम्ही पढ़ण सां माण्हू जो हिकु त यादि घटि ॻाल्हियूं पवंदियूं आहिनि, ॿियो हुनजा नज़र ते बि ख़राबु असर पवंदा आहिनि। उन करे सिधो थी स्ट्रेट थी करे माण्हू जॾहिं कुर्सी ऐं टेबल ते वेहंदो त पढ़ाई जे लाइ उहो बि बहितर रहंदो। उन खां पोइ जॾहिं माण्हू पढ़णु शुरू करे त उन वक़्तु मुकमल तरह सां ध्यानु किताब में हुजणु खपे। ईअं न थिए त किताब माण्हू पढ़े हिकिड़ी ॻाल्हियूं ऐं दिमाग़ में फिरनि ॻाल्हियूं ॿिए, नतीजे तौर ते जेको ख़्यालु ऐं पढ़ण जो सिलसिलो आहे उन हिक ॿिए सां मुमासिलत न रखंदो त उनजो बि को लाभ न मिली सघंदो आहे। उन खां पोइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे त माण्हू वक़्त जी चूंड कहिड़ी थो करे। घणा माण्हू इन हवाले सां बि परेशान हूंदा आहिनि त माना कहिड़े वक़्त ते पढ़णु खपे। उन लाइ दुनिया जे अंदरि को वक़्तु को फिक्स कोन्हे को थियल त को दुनिया में ही वक़्तु आहे जंहिं ते माण्हू पढ़े। उहो माण्हू त पाण ते मुनसर थो करे त हुनखे वक़्तु कहिड़ो अवेलेबल आहे। जेकॾहिं हुनखे जेको बि टाइम हुनखे अवेलेबल आहे, जेको बि हुनखे टाइम मिले थो, फ़ारग आहे, हुनखे वक़्तु मुनासिबु वक़्तु मिले थो त उन ते उहो पढ़ाई पंहिंजी शुरू करे। बाक़ी जेकॾहिं ॾिठो वञे त माना अक्सर करे दुनिया जेकी वॾनि माण्हुनि त असां ऑटोग्राफी पढ़ियूं आहिनि, बायोग्राफी पढ़ियूं आहिनि, त उन में असां ॾिठो आहे त उन्हनि जे अक्सर करे पढ़ण जा जेके वक़्तु आहिनि उहे ख़ासि करे सुबुह जो वधीक रहियो आहे, 4 खां वठी ऐं पोइ वरी 8 9 ताईं 10 ताईं उहो पढ़ण जो वक़्तु हुननि जा मुक़ररु रहिया आहिनि। मिसाल तौरु जवाहरलाल नेहरू तमामु वॾो दुनिया जो ॾाओ आलम स्कॉलर रहियो आहे। उन जो पढ़ण जो टाइम सुबुह जो 4 खां 8 वॻा हूंदो हुओ ऐं बाक़ी सॼो ॾींहुं पंहिंजो सियासी कमनि ॿिनि कमनि कारनि में मसरूफ़ हूंदो हुओ। पर इहो टाइम हुनजो एतिरो हुन पंहिंजी ऑटोग्राफ में लिखियो आहे त एॾो शानदार हुयो त मूंखे तमामु घणी शयूं उन वक़्तु यादि रहंदियूं ऐं दिमाग़ु फ्रेश हूंदो हुओ, ताज़ो हूंदो हुओ, हवा ताज़ी हुजण जे करे, माहौल पुरसुकून हुजण जे करे मां वधीक शयुनि खे डिलीवर करे सघंदो हुउसि या सम्झी सघंदो हुउसि। ऐं ॿियो वक़्तु जेकॾहिं को सुठो रहियो आहे त सुम्हण खां अॻु जो आहे। सुम्हण खां अॻु में जेतिरो माण्हू पढ़े थो उन में वॾे खां वॾो जेको फ़ाइदो आहे त माण्हू जॾहिं सुम्हण वक़्तु उहे ख़्याल उहे ॻाल्हियूं जेके दिमाग़ में फिरनि थियूं जेके असां पढ़ियूं आहिनि, जंहिं करे उहे हाफ़िज़ में बि तमामु घणियूं तेज़ीअ सां या बहितर नमूने सां ज़हन में वेंदियूं आहिनि। उन खां पोइ पढ़ाईअ लाइ मौज़ू जी चूंड बि करणु खपे। माण्हू जी पसंदि जा मौज़ू कहिड़ा आहिनि या ज़रूरत जा मौज़ू कहिड़ा आहिनि जेके माण्हू पढ़णु चाहे थो। मिसाल तौर ते माण्हू जेकॾहिं इर्तिक़ा पढ़णु थो चाहे, इवोल्यूशन पढ़णु थो चाहे त इवोल्यूशन लाइ बि उहो तइ करे त इवोल्यूशन जे कहिड़नि मौज़ूअनि ते उहो पढ़णु चाहे थो। मज़हब जी इवोल्यूशन पढ़णु थो चाहे, धरती जी, काइनात जी, समाज जी, रियासत जी, फ़लसफ़े जी, ॾाप जी, कहिड़े बि मौज़ू इर्तिक़ा उहो पढ़णु चाहे थो त उनजी चूंड माना करणु माण्हू जे लाइ पढ़ण जे लाइ ज़रूरी आहे। छाकाणि जेकॾहिं मौज़ू जी चूंड पंहिंजी मुनासिबु न हूंदी ऐं पोइ जिते किताब माण्हू किताबु पढ़ंदो, कॾहिं कहिड़ो किताबु मिलियो त पढ़े माण्हू, कॾहिं कहिड़ो किताबु मिलियो त पढ़े, ईअं करण सां बि माण्हू जी पढ़ण में दिलचस्पी न वेंदी आहे ऐं शयूं घणी यादि न पवंदियूं आहिनि। उन खां पोइ जॾहिं मौज़ू जी चूंड थी वञे त पोइ वरी उनखे ॾिसणु खपे त किताबनि जी चूंड कीअं थो करे। किताब उनखे कहिड़ा कहिड़ा पहिरियां पढ़णु खपनि, पोइ कहिड़ा पढ़णु खपनि। मिसाल तौर ते प्राइमरी जा किताब कहिड़ा आहिनि, मिडिल जा कहिड़ा आहिनि, हायर सेकेंडरी जा कहिड़ा आहिनि, यूनिवर्सिटी लेवल जा किताब कहिड़ा आहिनि। ईअं पढ़ण जे हवाले सां बि हिकिड़ा मरहला थियनि था, उन लाइ मरहला माण्हू खे उहो सम्झणु खपे ऐं किताबनि जी चूंड जे हवाले सां इंतिहाई ख़बरदारी खां माण्हू खे कमु वठिणो पवंदो आहे। उन खां पोइ जॾहिं माण्हू किताबु पढ़णु शुरू करे थो त शुरू करण खां पोइ उनजे टिनि चइनि शयुनि जो ख़्यालु माण्हू रखे। हिकु इहो त रखे त जेको माण्हू पढ़े थो उनखे
अंडरलाइन बि कंदो रहे। अंडरलाइन करण लाइ वरी ज़रूरी जेकी शयूं आहिनि त अंडरलाइन माण्हू खे कहिड़ियूं शयूं करणु खपनि। हे अंडरलाइन हिकु या हाईलाइट उहे करणु खपनि शयूं जेके अव्हां जे लाइ नयूं आहिनि या मालूमात नयूं तव्हां मुयसरु थी आहे या फराहम थी आहे। नंबर ॿियो जेको आहे जेके उहे ॻाल्हियूं माण्हू खे अंडरलाइन करणु खपनि जेके हुनखे सम्झ में नथियूं अचनि। जेकॾहिं उहे अंडरलाइन थियल हूंदियूं ऐं हुनखे सम्झ में नथियूं अचनि त पोइ कंहिंसां उहो शेयर करे त वंड करे त मूंखे हीअ ॻाल्हि सम्झ में न आई आहे, कंहिं सीनियर खां या वॾे खां उहो डिस्कस करे सम्झे। टीं शइ अंडरलाइन उहा करणु खपे जेके जेके किताब में ग़लति शयूं ॾिसे थो या मुतज़ाद शयूं ॾिसे थो उहो अंडरलाइन करे त जीअं हुनखे ते बहस में आणे सघे। उन खां पोइ जॾहिं इहो सभु किताब अंडरलाइन बि थी वियो, माना किताब पढ़ण बि मरहलो थी वियो, किताबनि जी चूंड बि थी वई, मौज़ूअ जी चूंड थी वई, माहौल जी चूंड बि थी वई, किताब मुकमल करण खां पोइ ऐं शुरू करण खां अॻु में बि इहा ॻाल्हि नोट करणु खपे त किताब शुरू करण वक़्तु बि हिकिड़ी माण्हू हुनजी अॻियां तारीख़ लिखी छॾे ऐं वक़्तु लिखी छॾे त कंहिं वक़्तु किताब हुन शुरू कयो आहे ऐं किताब जॾहिं हुन एंड कयो आहे उहो उन वक़्तु बि लिखे त किताब हिन वक़्तु मां एंड कयो, तारीख़ ऐं टाइम हुन ते ऐं थी सघे त जॻह बि हुन ते लिखी छॾे। उन खां पोइ जॾहिं इहो किताब मुकमल करण खां पोइ उहो कंहिं न कंहिं नोटबुक ते उहो वरी जेके अंडरलाइन थियल शयूं हाईलाइट थियल शयूं आहिनि उहो लिखे। उहे उन्हनि लिखण लाइ वरी कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि नोटबुक ते त पिना उन किताब जो नालो लिखे, किताब जो लेखक केरु आहे, किताब जो मौज़ू छा आहे, छपाई जो साल कहिड़ो आहे, इदारे कहिड़े छपायो आहे, किताब जा जेकी सभु टॉपिक कहिड़ा आहिनि, किताब जा पेज केतिरा आहिनि, उहो माना पिना मुंड में लिखे। उन खां पोइ जेको अंडरलाइन हुन कयो आहे त उनखे पॉइंटनि में विराए। नंबर 1 पॉइंट जेका बि हुन नोट कई आहे उहा पॉइंट ते 2 लाइनूं 3 लाइनूं पूरियूं करे उन खां पोइ उन जे हेठां सुफ़ो नंबर बि लिखे ते सुफ़ो नंबर किथां माना खयल आहे। ऐं जॾहिं उहो सभु मुकमल थी वञे त इहे सभिनी थियण खां पोइ जेकॾहिं हू ज़रूरत महसूसु करे त हू ॿीहर किताब पढ़े, जेकॾहिं ज़रूरत महसूसु करे त 3 दफ़ा पढ़े। जेसिताईं मुकमल सम्झ में न अचे तेसिताईं उन किताब खे ॿीहर 3 पाण को ख़राबु ॻाल्हि कान्हे, ऐं बि कोन्हे को। उन खां पोइ जॾहिं उहे सभु शयूं करण खां पोइ हू जेको हुन पढ़ियो आहे उहो कंहिं न कंहिं सां दोस्तनि सां बहस में आणे, दोस्तनि सां वंड करे ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल करे हुन सां बहस में आणींदो त उहे शयूं हुनखे वधीक हाफ़िज़ में वेहंदियूं, या लिखत में आणे या तक़रीर में हुन किताब आणींदो त हुनखे उहे शयूं वधीक ज़हन में बीहंदियूं। आख़िरी ॻाल्हि इहा त इहो पढ़ाई जो हिकिड़े ॾींहुं माण्हू पढ़ी वञे वरी ॿिए ॾींहुं माण्हू न पढ़े, टाइम टेबल हुन वटि न हूंदो या रूटीन न हूंदी त हुनजे बि का हासिलु मक़सदु न निकिरी सघंदो आहे। उन करे माण्हू खे पढ़ाई जो हिकिड़ो टाइम टेबल ठाहिणु खपे, डेली बुनियाद ते कलाकु 2 3 या जेतिरो टाइम हू ॾेई सघे 5 8 10 जेतिरो टाइम हू ॾियणु चाहे ॾेई सघे थो, पर पढ़े रोज़ानो बुनियाद ते टाइम टेबल हुन ठहियलु हुजे त मूंखे केतिरो रोज़ानो पढ़णो आहे। ऐं जॾहिं इहो सभु शयूं करे वेंदो त यकीन हुनखे मुताले करण में बि सहूलियत थींदी ऐं हुनजो हासिलु मक़सदु बि निकिरी सघंदो। आख़िर में दोस्तनि खे हिन चैनल खे सब्सक्राइब करण जो जे लाइ वेनती कजे थी ऐं पंहिंजी राय उन्हनि जी राय जो दोस्तनि जी राय जो मूंखे हमेशह जीअं इंतज़ारु रहंदो।